हमेशा मां दायूं कंदो आहियां इन कोचन वारनि जे बारे में ऐं हे जेके सुपर हाईवे ते जेके होटलूं आहिनि उन्हनि जे बारे में मां दायूं कंदो आहियां त बाबा कम से कम होटलूं त कम से कम अहिड़ी जॻह ते ब्रेक हणो जिते कम से कम पैसेंजर खे सर्विस त सुठी मिले। हाणे जंहिं होटल ते इन महिल वेठा आहियूं असां, ये होटल परियों आहे, ठीकु आहे। इन होटल ते असां वेठा आहियूं त इन होटल ते असां मानी घुराई आहे बिरयानी सफ़ा, माना ॿ चमच बि असां मुश्किल सां खाधा त उहो माना बिरयानी खाइण जहिड़ी कोन्हे, पारूथी पुराणी बिरयानी, ठीकु आहे। ऐं चांहि ॾिसे त ॼण सफ़ा को तुतो पाणी खणी आया आहिनि। उहो अब बिल घणो आहे, अब बिल असांजी हाणे 950 रुपया, 950 रुपया बिल आहे। बिल बि खॾ में पए, पर कोचन वारा तव्हां केसी ताईं क़ुर पढ़ पटे तव्हां पंहिंजी मिल्कियत ठाहींदव, तव्हां पंहिंजो खाधे जे चकर में पैसेंजरनि खे तबाह कंदव। ख़ुदारा हिननि जे ख़िलाफ़ु जेको सो एक्शन वठो, एक्शन वठो। हे पैसेंजरनि खे मुडी काती सां कुहनि पिया था। आहे हुकूमत आहे कोन्हे सिंध में, या बसि ईअं चरबट राजा वारो दौरु आहे। ख़ुदा खे मञो यार, महिरबानी।